जी नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं कंडियारो खां। कंडियारो में पसंद जी शादी कंदड़ जोड़े जो एहतजाज, तोहफ़ुज़ जो मुतालिबो। ख़बर मूजिब नौशहर फ़िरोज़ तालुक़े जे ॻोठ सूमर फ़क़ीर जे रहवासी जोड़े जो धमकियुनि ख़िलाफ़ एहतजाज। जॾहिं त मिसमात सलमा पंहिंजे मुड़ुसु हबीबुल्लाह सां गॾु एहतजाज कंदे चयो त सोट हबीबुल्लाह सां शादी कई आहे, जंहिं तां वालिद ऐं माइट नाराज़ थी पिया आहिनि। मुड़ुसु ऐं उन जे माइटनि खे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त मूंखे कंहिं बि अॻवा नाहे कयो, ज़िंदगी जो फ़ैसिलो मर्ज़ी सां कयो आहे। हिन सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस DIG पुलिस शहीद बेनज़ीर आबाद समेत वसवारनि खां मुतालिबो कयो त धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे तोहफ़ुज़ ॾियारियो वञे।